अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 डिसंबर 2025 प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियों पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सक़ाफ़ती ईद मल्हाइण बि ॾोह। कराची टंडे जाम में 500 खां वधीक माण्हुनि ते दहशतगर्दी जो केस। सक़ाफ़ती रैली कढण बि दहशतगर्दी आहे। रिमांड पेपर लिखंदे बि शर्म थो अचे। अदालत तरफ़ां जांच ऑफिसर खे छंड। सिंध एक्शन कमेटीअ जो इजलास आइनी तरमीमनि ख़िलाफ़ 27 डिसंबर खां जागरता मुहिम जो फ़ैसिलो। सूबनि जे इख़्तियारनि में मुदाख़लत मज़ाहिम जो ऐलान। कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जी वरसीअ जो मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीब मुनक़िद, भेटा पेश। फसल जा मुनासिब अघ ॾियो। चंबड़ में आबादगारनि जी एहतिजाजी रैली। पाकिस्तान में 80% आबादी पीअण जे पाणी खां महरूम। एशियाई बैंक रिपोर्ट जारी करे छॾी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सक़ाफ़ती ईद मल्हाइण बि ॾोह बणिजी वियो आहे। कराचीअ जे सदर थाणे ते 400 ॼणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयल केस में पुलिस ते हमले, भञडाह, गाॾियुनि खे नुक़सान पहुचाइण ऐं हंगामे जा कलम शामिल कया विया। केस में शहज़ोर, सलमान, इरशाद, ज़ुबैर, अली मोहम्मद, ज़ुल्फ़कार, साजिद, अवेस, अतहर ऐं ॿिया जवाबदार नामज़द कया विया। FIR जे मतन में चयो वियो त कलम 144 लागू हुजण करे FTC पुल वटि रैली खे पुलिस रोकियो त माण्हुनि रोड बंदि करे छॾियो। जवाबदारनि पथराव कयो। एम्बुलेंस, रेड बस ऐं पुलिस मोबाइल खे नुक़सानु पहुचायो वियो। हवाई फायरिंग कई वई। पुलिस लाठीचार्ज ऐं शीलिंग कई। 12 जवाबदार गिरफ़्तार कया। वाज़ह रहे त 7 डिसंबर ते गोरा क़ब्रिस्तान भरिसां शाहराह फैसल ते कराची प्रेस क्लब ॿाहिरां मुख्य सक़ाफ़ती तक़रीब में शिरकत लाइ वेंदड़ रैली ते पुलिस कड़की पई हुई। शीलिंग, वाटर कैनन जो इस्तेमालु कयो वियो। अहलकार रैली में शामिल मासूम ॿारनि समेत केतिरनि ई माण्हुनि खे खंबे, सदर ऐं डिफेंस थाणे ते खणी विया हुआ। जंहिं बाद कराची बार जे सदर आमिर वड़ाइच समेत वॾे अंक में वकील अॻवाननि सदर ऐं डिफेंस थाणे ते पहुची गिरफ़्तार कयल केतिरनि ई ॿारनि ऐं बुज़ुर्गनि खे आज़ादु करायो हो। टंडे जाम में पिणु सक़ाफ़ती रैली कढण तां ज़रई यूनिवर्सिटी जे 150 शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो। ज़रई यूनिवर्सिटीअ जे सिक्योरिटी ते मौजूदु ड्यूटी ऑफिसर ASI जान मोहम्मद सां जी फ़रियाद ते दाख़िल केस में रियासत सां बग़ावत समेत मुख़्तलिफ़ कलम लॻाया विया। केस में आकाश कलहड़ो, बरकत तुनियो, ग़ुलाम रज़ा बंगलाणी, अजमल लाशारी, उस्मान मेमण, इरफान राजपूत, रिज़वान शर ऐं ॿिनि शागिर्दनि खे नामज़द कयो वियो। यादि रहे त शागिर्दनि 4 डिसंबर ते सक़ाफ़ती रैली कढी हुई। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन सक़ाफ़ती रैली खे रोकण, लाठीचार्ज, शीलिंग ऐं केस दाख़िल करण जी मज़म्मत कंदे चयो आहे त 7 डिसंबर ते सक़ाफ़ती रैली ते पुलिस पारां लाठीचार्ज करे शीलिंग कई वई। केतिरा ई बेगुनाह शहरी ज़ख़्मी थिया ऐं केतिरनि ई शहरियुनि खे ग़ैर क़ानूनी तौरु हिरासत में वरितो वियो। हिकु सादा कपिड़ा पहिरियल पुलिस ऑफिसर बेगुनाह शहरी खे गार गंद कई। बिना सबूतनि जे FIR दाख़िल कई वई आहे। वाक़े जी शफ़ाफ़ ऐं अणधुरी जांच कराए बेबुनियाद FIR ख़तमु कई वञे। शाहराह फैसल ते सक़ाफ़ती रैली मां गिरफ़्तार करे मोबाइल में विहारियल हिकु नौजवान खे गारगंद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद DIB इंचार्ज ॾखण सब इंस्पेक्टर कामरान अशर खे मुअतल कयो वियो। AIG कराची जावेद आलम ओढो वाक़े जो सख़्ती सां नोटिस वठंदे DIG CIA खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। जॾहिं त मुअतल थियल DIB इंचार्ज ॾखण सब इंस्पेक्टर कामरान अशर खे हेडक्वार्टर रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। AIG कराची जावेद आलम ओढो चयो त शहरियुनि सां ग़ैर इख़लाक़ी ॿोली इस्तेमालु करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। कराची में सक़ाफ़ती रैली दौरान गिरफ़्तार कयल 12 जवाबदारनि खे पुलिस दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई।
अदालत जिस्मानी रिमांड ॾियण खां इनकार कंदे जवाबदारनि खे जुडिशियल मजिस्ट्रेट जे आॾो पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज रिमार्क्स ॾींदे चयो त पुलिस खे त को शर्म ई नाहे। सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं हो, उहो रिमांड पेपर ते लिखंदे शर्म अचे थो। जज जांच ऑफिसर खे FIR जी कापी पढ़ण जी हिदायत कंदे चयो त पाकिस्तान बचाए आया आहियो या टोड़ाए आया आहियो। सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो हो, कलम 144 जी भञकड़ी थी आहे। ॿुधायो वञे त दहशतगर्दी किथे थी आहे। जांच ऑफिसर चयो त कलम मूं न पर फरियादी लॻाया आहिनि। जज रिमार्क्स ॾींदे चयो त जंहिं कलम लॻाया उहो बि जाहिल ऐं जेको हिते आंदो वियो आहे उहो बि जाहिल आहे। प्रोसिक्यूटर आली रज़ा चयो त रेड ज़ोन में सरकारी मिल्कियतनि खे नुक़सानु पहुचायो वियो। जज चयो त रैली त हर साल निकिरंदी आहे, एयरपोर्ट क्रॉस करण बाद छा थियो। प्रोसिक्यूटर चयो त रियासत ख़िलाफ़ु नारेबाज़ी कई वई। जज पुछाणो कयो त किथे आहिनि नारा। ज़ुबानी ॻाल्हियूं न करियो, दहशतगर्दी कीअं थी वई। हीअ त ओचितो हिकु वाक़ियो थियो। पुरअमन रैली मां गिरफ़्तारियूं करे हिकु जाली FIR दाख़िल कई वई। जांच ऑफिसर दहशतगर्दी बाबति अदालत खे मुतमइन न करे सघियो ऐं इहो बि न ॿुधाए सघियो त को संजीदा नुक़सानु थियो आहे। जिते अदालत केस मां दहशतगर्दी जा कलम ख़तमु करे छॾिया। गिरफ़्तार कयल नौजवाननि में शहज़ोर सलमान, शमन अली, इरशाद, ज़ुबैर अहमद, अली मोहम्मद, उबैदुल्ला, ज़ुल्फ़कार अली, साजिद हुसैन, अवैस ऐं अज़हर शामिल आहिनि। सिंध एक्शन कमेटी जो इजलास सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि जाम शोरे में थी गुज़रियो। इजलास में GA सिंध मुहाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो, जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, पोहरियत मज़ाहिमत तहरीक जे अॻवान सैयद मसरूर शाह, नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी, GA सिंध क़ौमी पार्टी जे नवाज़ खान ज़ौर, जस्कम आरिसर अॻवान फ़ताह चन्ना, GA सिंध मुहाज जे मरकज़ी सदर प्रोफेसर आदम मुट, सिंध सूफ़ी फोरम जे चेयरमैन डॉक्टर बदर चन्ना, क़ौमी अवामी तहरीक जे इमदाद पंवर, SUPA जे मरकज़ी अॻवान रोशन अली बुरड़ो, हाफ़िज़ बख्श सैणो, अदीब ऐं दानिश्वर कामरेड हुसैन बख्श थेबो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में कराची में सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण दौरान सिंध जे नौजवाननि ते पुलिस तशदुद, गिरफ़्तारियुनि ऐं मथनि केस दाख़िल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे उनजो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जी सिंध सरकार खे करार ॾिनो वियो। हुकूमत जे हुकमनि ते सिंध जी सकाफ़त जे क़ौमी ॾींहुं मल्हाइण खे रोकण लाइ बग़ैर जवाज़ नौजवाननि खे रोके संदनि मथां वहशियाणी तशदुद, पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी, गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करण जी मज़मत कई वई। इजलास में घुर कई वई त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सिंधी क़ौम खां माफ़ी वठे ऐं ज़िम्मेवार एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। इजलास में चयो वियो त 26 ऐं 27 आइनी तरमीमनि ज़रिए मुल्क अंदरि आमरियत मढ़ी वई आहे। अदालतनि खे कमज़ोर करे सरकारी अदालतनि जे क़याम खे अमल में आंदो वियो आहे, जंहिं ज़रिए मुल्क अंदरि इंसानी बुनियादी हक़ ख़तमु करे सियासत ते बंदिश विधी वई आहे, जेको अमल क़ाबिल ज़िक्र मज़मत आहे। इजलास में मुतालबो कयो वियो त आइन अंदरि 26 ऐं 27 आइनी तरमीम ख़तमु कई वञे ऐं आइन खे पंहिंजी असल सूरत में बहाल कयो वञे ऐं उन सां गॾु मुल्क अंदरि सियासी क़ैदियुनि खे फ़ौरी तौर ते इंसाफ़ फ़राहम करे आज़ादु कयो वञे। मोरो वाक़े में बेगुनाह गिरफ़्तार थियल क़ैदियुनि मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि आज़ादु कयो वञे। इजलास में तय कयो वियो त इम्कानी 28 आइनी तरमीम ज़रिए मुल्क अंदरि क़ौमी वहदतनि जी जाग्राफ़ी खे ख़तमु करे नवां सूबा ठाहिण या इंतिज़ामी यूनिट ठाहिण, तोड़े सूबनि जा मालियाती इख़्तियार वफ़ाक़ हवाले करण ऐं बलदियाती इदारनि खे मर्कज़ हवाले करण समेत सूबनि जे इख़्तियारनि में मुदाख़िलत करण जी हर कोशिश ख़िलाफ़ सख़्त मज़ाहिमत कई वेंदी। इजलास में IMF जी ताज़ी पधरी कयल रिपोर्ट ते ॻणती जो इज़हार कयो वियो, जंहिंमें मुल्क अंदरि बदतरीन करप्शन ऐं फ्रॉड जो वाज़े सबूत ॾिनो वियो आहे। इजलास में मुल्क अंदरि क़ाबिज़ क़ुवतनि, जंहिंमें ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ खे इस्टेब्लिशमेंट जो साथारी करार ॾिनो वियो, उन ॻाल्हि ते ॻणती जो इज़हार कयो वियो त हिननि जे गठजोड़ सबबि मुल्क अंदरि अदम इस्तेहकाम ऐं मुआशी तबाही थी रही आहे। इजलास में 26 ऐं 27 आइनी तरमीम जे ख़ात्मे ऐं मौजूदा 28 आइनी तरमीम ज़रिए सिंध जी वहदत ऐं वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध में राय आमा जोड़ण लाइ क़ौमी कॉन्फ्रेंसूं मुनक़िद करण जो पिणु ऐलान कयो वियो। 27 डिसंबर 2025 ते कराची, 2 जनवरी 2026 ते हैदराबाद में, 8 जनवरी ते लाड़काणे, 22 जनवरी ते नवाबशाह में कॉन्फ्रेंसूं मुनक़िद कयूं वेंदियूं। अहिड़ी तरह सॼी सिंध में अवामी जागरता मुहिम जे सिलसिले में क़ौमी कॉन्फ्रेंसूं ऐं इज्तिमा मुनक़िद कया वेंदा।
कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जी वरसी मल्हाई वई। लाड़काणे हैदराबाद में तकरीबूं मुनक़िद कयूं वियूं। लाड़काणे में निंढेखंड जे अज़ीम ॾाहे कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जी 11वीं वरसी इंतहाई सादगी सां संदसि रिहाइश गाह ते मल्हाए भेटा पेश कई वई, जंहिंमें कामरेड सूबे जे पुट निर्मल, सीनियर सहाफ़ी डॉक्टर मौलाबख्श कलहोड़े, अदीब ऐं शाइर प्रोफेसर जाम जमाली, मीरल अबड़ो, डॉक्टर मीर मोहम्मद शेख समेत ॿियनि शिरकत करे कामरेड सूबे जे मुजसमे तस्वीरनि अॻियां गुल रखी खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते कामरेड सूबे जे पुट निर्मल जो चवणु हो त बाबा जो यादगार जोड़ाइण समेत ॿिया वाइदा पाइण लाइ सिंध हुकूमत या सक़ाफ़त खाते असां सां को बि सहकार नाहे कयो, न ई असांखे सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खाते मां को आसिरो आहे। हुन चयो त जनाह बाग में बाबा जूं यादगार शयूं, तस्वीरूं, रेडियो गिलास, किताब, वाच ऐं ॿियूं शयूं रखियूं वियूं आहिनि। बाबा हुयो त हुकूमत जूं वॾियूं ॻाल्हियूं हुयूं, पर बाबा जे विछोड़े खां पोइ सभु ॻाल्हियूं निंढियूं थी वियूं आहिनि। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां पिणु सिंध हारी कमेटी पारां तक़रीब मुनक़िद करे भेटा पेश कई वई। कामरेड सूबे जी तस्वीराॾो गुलनि जी वर्खा कई वई, मेणबतियूं ॿारे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी वई। सिंध हारी कमेटी मर्कज़ पारां सिंध जे बरख़त सियासतदान कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जी वरसी तक़रीब जे मौक़े ते सिंध हारी कमेटीअ जे मर्कज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ख़िताब कंदे चयो त कामरेड सूबो ज्ञानचंदाणी धरती जो महान इंसान हो, जंहिं सॼी ज़िंदगी सिंध धरती ऐं सिंध जे माण्हुनि सां अॾुल इश्क कयो। सियासत जी दुनिया जा अहिड़ा किरदार तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदा। हुन चयो त कामरेड सूबे ज्ञानचंदाणी टैगोर जी दरसगाह मां तालीम हासिल करे निंढे खंड जी सियासत ते अणमिट निशान छॾिया आहिनि। हुन चयो त अॼु जे हालतुनि में सिंध खे कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं कामरेड हैदरबख्श जतोई ऐं कामरेड सूबो ज्ञानचंदाणी खे इस्टेब्लिशमेंट शिकस्त न ॾियारे हा त असेंबलियुनि में पहुची अवाम जी ख़िदमत कनि हा ऐं सिंध समेत सॼे मुल्क सां अहिड़ो असरु न थिया जेको हिननि सियासतदाननि कयो आहे। मुल्क जा हुकुमरान पंहिंजो पाण खे कानून खां बालातर करण लाइ पहिरियां 26 आइनी तरमीम, उन खां पोइ ताज़ो 27 आइनी तरमीम पास कराए विया ऐं हाणे 28 आइनी तरमीम आणण जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। अवाम जे मुफ़ादनि जे उबतड़ पास थींदड़ अहिड़ा कारा कानून अवाम खे मंज़ूर न आहिनि। जेकॾहिं कानून पास करणा आहिनि त उहे हिन अवाम जी बहितरी ऐं भलाई ऐं तरक़ी लाइ हुजणु घुरिजनि। हुननि चयो त सिंध हारी कमेटी सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि जे हक़नि लाइ जदोजहद जे मैदान में आहे। सिंध हारी कमेटीअ जो साथ ॾिनो वञे त हिन मुल्क में ज़रई ऐं सनअती इनक़लाब आणे सघिजे थो। तक़रीब खे कामरेड महबूब हैदर जतोई, जानी ख़ासखेली, आज़ाद आलिम लाशारी, राजा बलोच, सलीम खुखर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। अवामी तारीख़ जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, नूर नबी पलीजो ऐं एडवोकेट आसिफ़ खोसो तंगवाणी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अवामी तारीख़ जे मरकज़ी कमेटी जे इजलास में मुल्क ऐं ख़ासि तौरु सिंध जी सूरतहाल जो जाइज़ो वठी अहम फ़ैसिला कया विया। इम्कानी 28वीं तरमीम ज़रिए सिंध खे टुकरा करण जी साज़िश, कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े, डेमनि, कैनालनि, मैदनी वसीलनि ते लॻंदड़ धाड़नि, धाड़ियल राज, 26 ऐं 27 आइनी तरमीम, क़बीलाई दहशतगर्दी ऐं ॿियनि मामलनि ते लाड़काणे में एहतिजाजी मार्च कयो वेंदो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध जा माण्हू हिन मार्च में भरपूर नमूने शिरकत कनि। कराची में सक़ाफ़ती रैली ते पुलिस जे वहिशाणे तशदुद जी मज़म्मत कंदे अॻवाननि चयो त कल्ह में 144 जी भञकड़ी जो जवाज़ ॼाणाए केस दाख़िल कया विया आहिनि। पुलिस सरकार ऐं वॾेरनि जी ख़ुशामद में रुधल आहे। अवाम जे एहतिजाज खे कुचलण जो ट्रेंड मुतारिफ़ करायो पियो वञे जेको हुकूमत खे ॾुखियो पवंदो। हुननि चयो त कचे जे धाड़ियलनि खे नेटो जा हथियार सरकारी सरदारनि जी सरपरस्ती में फ़राहम कया पिया वञनि। धाड़ियलनि खे मुकमल तौरु पीपल्स पार्टी सरकार जी सरपरस्ती हासिलु आहे। पुलिस धाड़ियलनि जी सरपरस्त सरदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां अमन जा इनाम ॾींदी रही आहे, जंहिं करे कश्मीर, कंदकोट समेत सिंध जो उतरियों इलाइक़ो धाड़ियलनि जी केठी बणिजी वियो आहे।
अॻवाननि वधीक चयो त जिन माण्हुनि जो कमु बॉर्डर खे मज़बूत करणु आहे, बॉर्डर तां हथियारनि ऐं मंशा जी स्मगलिंग खे रोकणु आहे, से पंहिंजो कमु छॾे कारपोरेट फार्मिंग, कैनाल ऐं डैम ठाहिण जहिड़नि तकरारी मनसूबनि में लॻल आहिनि। असीं खेनि चऊं था त अव्हीं पंहिंजो कमु करियो। कारपोरेट फार्मिंग जहिड़नि क़ौमुनि जे कातिल मनसूबनि तां हथ खणी वञो। अव्हां जो पाणी मुतलिक़ गुमराह कंदड़ तकरारी बयान इदारे जी प्रोफेशनलिस्ट हुजणु ऐं फ़नी महारत ते सुवालिया निशान आहे। अव्हां पाणी बाबति सेनेट कमेटियुनि जे रिपोर्टनि, पाणी ऐं माहौलियात जे मुल्की ऐं आलमी माहिरनि जे रिपोर्टनि खां अणॼाण आहियो या ॼाणी वाणी 7 करोड़ सिंधियुनि जी नस्ल कशी वारे मनसूबे ते कमु करे रहिया आहियो। एशियाई तरक़ियाती बैंक जो चवणु आहे त पाकिस्तान खे पाणी जे संगीन बहिरान खे मुंहुं ॾियणो आहे। पाणी ज़ख़ीरनि में तेज़ी सां घटिताई जारी आहे ऐं पाणी जे तहफ़ुज़ खां सवाइ मुआशी तरक़ी मुमकिन न आहे। पाकिस्तान में पॉलिसियूं मज़बूत आहिनि, पर उन ते अमल दरामद सुस्त ऐं कमज़ोर आहे। एशियाई तरक़ियाती बैंक तरफ़ां एशियाई वाटर डेवलपमेंट आउटलुक 2025 जी रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त पाकिस्तान खे पाणी जे संगीन बहिरान जी निशानदेही कई वई आहे। रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त पाकिस्तान जी 80% खां वधीक आबादी पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहे। पाकिस्तान में फ़ी फ़र्द पाणी जी दस्तियाबी 3500 खां घटि थी करे 1100 मकब मीटर ताईं रहिजी वई आहे। ज़मीनी पाणीअ जो बेहिसाब इस्तेमालु सैंखे जहिड़ा ज़हरीला मादा पखेड़े रहियो आहे। माहौलियाती तब्दीलियुनि, आबादी में वाध ऐं नाक़स इंतिज़ामी पॉलिसियुनि सबबि पाणी जो बहिरान वधी रहियो आहे। ज़रई शोबो सभ खां वधीक पाणी ज़ाया करे रहियो आहे। रिपोर्ट मूजिबि पाणी जे तहफ़ुज़ खां सवाइ मुआशी तरक़ी मुमकिन न आहे। मालियाती वसीलनि जी शदीद घटिताई आहे ऐं पाणी जे शोबे में सुधार ऐं सीड़पकारी जी ज़रूरत आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ईंदड़ ॾहाके में 10 खां 12 ट्रिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे ऐं मौजूदा सीड़पकारी काफ़ी न आहे। 2022 में आयल ॿोॾि सबबि पाकिस्तान में लखे माण्हू बेघर थी विया। पाकिस्तान में ॿोॾि ऐं ख़ुश्की जा ख़तरा बरक़रार आहिनि। पाकिस्तान खे SDGs लाइ सालियानो $12 अरब जी ज़रूरत आहे। एशियाई तरक़ियाती बैंक जो वधीक चवणु हो त पाणीअ जे मयार जी निगरानी लाइ आज़ादु अथॉरिटी क़ाइमु कई वञे। चंबड़ में सिंधहारी कमेटी समेत ग़रीब पोरियत हारियुनि पारां कमंदे टमाटे जो अघु घटि मिलण ख़िलाफ़ पेट्रोल पंप खां चंबड़ प्रेस क्लब ताईं कमंदे टमाटा हथनि में खणी अनोखो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें हारियुनि, निढनि ज़िमेदारनि, शहरियुनि, वकीलनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। पेट्रोल पंप खां चंबड़ प्रेस क्लब ताईं सिंधहारी कमेटी पारां कढियल रैली जी अॻुवाणी सिंध हारी कमेटी अॻुवान कामरेड इक़बाल काज़ी, कामरेड अरबाब रुस्तमाणी, कामरेड गुलाब भील, कामरेड सिद्दीक़ सोलंगी, कामरेड महबूब लुंड, हाजी फैसल कुरैशी, एडवोकेट अलीहुब रिंद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवान जो चवणु हो त कम जो हथरादू अघु 400 खां 450 ऐं टमाटे जी फ़ी शापर 200 खां 300 रुपया ख़रीद करे हारियुनि खे वॾो नुक़सानु ॾिनो पियो वञे। वधंदड़ पैदावारी ख़र्चनि ऐं महांगाई खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत फ़ौरी तौर कम जो अघु घटि में घटि 600 रुपया फ़ी मण मुक़ररु करे। हुक्मराननि जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जी ज़राइत तबाही जे ॾाके ते पहुची चुकी आहे। हैदराबाद जी अदालत में इनकलाबी शाइर आकाश अंसारी क़त्ल केस जी ॿुधणी थी। जवाबदार लतीफ़ आकाश जेल में सजाद नाले हमराह पारां धमकियूं ॾियण जी शिकायत कई। हुन चयो त आउं अदालत में पेश न थियां। जेकॾहिं अदालत बरी कयो त मूंखे क़त्ल कयो वेंदो। आकाश अंसारी जी बेव हलीमा अंसारी चयो त मां माण्हुनि खे नाहियां सुञाणींदी थी सघे थो धमकियूं ॾींदड़ सिजाद या असगर अंसारी हुजनि। अदालत फ़रियादी धुर जो वकील न हुजण सबबि केस जी ॿुधणी 11 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। केस जी पैरवी लाइ फ़रियादी जानमंद अंसारी ऐं वकील ज़हीर अंसारी अदालत में पेश थिया। खानोठ वेझो मोटरवे पुलिस जे ज़ियादतियुनि ऐं गरा चालान भरण ख़िलाफ़ ट्रांसपोर्टरनि पारां खासाई स्टाफ वटि इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। ट्रांसपोर्टरनि जो चवणु हो त खानोठ खां पंजाब ताईं रवानगी दौरान हर गाॾी ते रोज़ानो 30 खां 40 हज़ार रुपयनि जा चालान भरणा पवनि था, जेको सरासर ज़ुल्म आहे। काछे जे ॻोठ पोठो लूंड जे रहवासियुनि बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़ो करण समेत हमलेआवर जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई न थियण ते
प्रेस क्लब जोही अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नज़र मोहम्मद, परेल, रजब ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बासरनि असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे पंहिंजा हथियारबंद माण्हू विहारे छॾिया आहिनि। हुननि वधीक चयो त बासरनि असांजे घर ते हमिलो करे असां मथां गोलियूं हलायूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। हुननि वधीक दाहींदे चयो त बासर केतिरनि ॾींहंनि खां वठी मुसलसिल मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर हद जे थाणे जी पुलिस बासरनि जी विंगारी बणिजी असांखे हिरासां करे रही आहे। आख़िर में हुननि IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद समेत SSP दादू खां मुतालबो कयो त ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कंदड़ बासरनि ऐं घर ते हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मिसणवरी में यूथ एक्शन कमेटी, मिसणवरी सिंध में पाणी जी खोट, कारपोरेट फार्मिंग, अमन अमान, मनशात ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी। एहतजाजी रैली मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदी लतीफ़ चौक ते पहुते, जिते जलसे जी सूरत इख़्तियार करे वई। रैलीअ जे अॻुवाणनि मुख़्तियार हुसैन लगारी, हैदर अली लगारी, अल्ताफ़ ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त मनशात जो विकिरो बंदि करायो वञे, समाजी बुराइनि ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। हुननि मुतालबो कयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबे खे रद्द कयो वञे। हैदराबाद सिविल अस्पताल में ताज़े ॼावल ॿार जो मुबैना विकिरो मामिलो दॿाइण जी कोशिश कई वई। हैदराबाद सिविल अस्पताल में ताज़ल ॼावल ॿारनि जे विकिरे जो इंकशाफ़ थियो आहे। ॿुधायो वञे थो त महीनो अॻु हिकु ताज़े ॼावल ॿार खे विकिरो करण जी कोशिश कई वई। हिकु मर्द सां गॾु औरत 1.5 लख रुपया वसूल करे ग़ाइब थी वई, जंहिं ते ॿार ख़रीद कंदड़नि गोड़ कयो हो। ख़रीदारनि जे गोड़ ते सिविल अस्पताल जी चौकी ते वेठल पुलिस एहलकार इरफान हाशमी औरत खे हिरासत में वरितो। ज़रियनि मूजिबि पुलिस चौकी ते ॿारनि खे ख़रीद करण लाइ आयल मर्दनि ऐं औरतुनि खे बि घुराए पुलिस एहलकार मालूमात वरिती हुई। ज़रियनि मूजिबि पुलिस एहलकार इरफान हाशमी ॿार जी ख़रीदारी लाइ आयल औरतुनि ऐं मर्दनि खे आज़ादु करे छॾियो हो, जंहिंजो SSP हैदराबाद नोटिस वठंदे एहलकार इरफान हाशमी खे मुअतल करे खेसि शोकाज़ नोटिस जारी कयो हो। होॾांहुं ॿार जे विकिरे वारे मामले में सिविल अस्पताल इंतिज़ामिया ख़ामोशी इख़्तियार करे छॾी। ज़रियनि मूजिबि सिविल अस्पताल इंतिज़ामिया पुलिस खे CCTV फुटेज मुहैया करण खां टाल मटोल करे रही आहे, जॾहिं त ताज़े ॼावल ॿार खे कैनी वार्ड में विकिरो करण जी कोशिश कई वई। वाक़े जी जांच SSP ऑफिस जे शिकायती सेल हवाले कई वई आहे। ज़रियनि मूजिबि पुलिस ऐं अस्पताल इंतिज़ामिया तरफ़ां मामले खे दॿाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। टंडे बाग़े में ज़ुल्म जी इंतिहा। टंडे बाग़े मां गुम थियल नौजवान खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो वियो। 14 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान इरशाद मेमण जो लाश डीपलो पुलिस खे हथ आयो। वारसनि जो चवणु आहे त शक आहे त नौजवान जी कंहिं सां दुश्मनी हुई, जंहिं तां खेसि क़तल कयो वियो आहे। नौजवान खे बदतरीन तशदुद जो निशानो बणाए मथे में गोली हणी क़तल कयो वियो आहे। क़ौमपरस्त जमायतनि जे अॻुवाणनि पारां कराची में सिंधी सक़ाफ़ती रैली में शिरकत कंदड़नि ते तशदुद ऐं केस दाख़िल करण वारे वाक़े ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर लाला अज़हर पठान, जसकम अॻुवाण नूर मोहम्मद मरी, वाजिद लगारी, शेर मोहम्मद सोलंगी ऐं ॿियनि चयो त समूरी सिंध में सिंध जो सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो, पर कराची में रैली ते ताक़त जो इस्तेमालु कयो वियो, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। लाड़काणे में माज़ूर नौजवाननि तरफ़ां माज़ूर कोटा तहत नौकरी न मिलण ख़िलाफ़ लाड़काणे प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। लाड़काणे शहर जे यारमुहंद कॉलोनी जे रहवासी माज़ूर नौजवान फ़याज़ अली मुग़ैरी एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त आउं हिकु जंग ऐं बांह खां माज़ूर आहियां, जंहिं सबबु ज़िंदगी जो गुज़र सफ़र इंतिहाई मुश्किल बणिजी वियो आहे। अॼु मां माज़ूर कोटा तहत सरकारी नौकरी हासिल करण लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस में PRC डोमिसाइल जमा कराइण लाइ वियुसि, जिते मौजूदु अमले मूंखे धिका ॾेई वापसि मोटाए छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। होॾांहुं तालके बाकराणी जे ॻोठ सोनो जतोई जे रहवासी नाबीन ॻोठाणे
काशिफ़ जतोई लाड़काणो प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे दायूं त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां माज़ूर कोटा तहत नौकिरी लाइ मुख़्तलिफ़ सरकारी खातनि में दरख़्वास्तूं जमा कराइण सां गॾु चूंडियल नुमाइंदनि जे दरनि जा चकर काटिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं कोटा तहत नौकिरी नाहे ॾिनी वई, जंहिं करे सख़्तु परेशानी जो शिकार थी वियो आहियां। एहतजाज कंदड़ ॿिन्ही माज़ूरनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी नौकिरी ॾियारी वञे। ख़ानगी स्कूलनि में 10% मुफ़्त तालीम बाबति सिंध हाईकोर्ट सखर में ॿुधणी, अदालत में रिपोर्टूं जमा। ख़ानगी तालीमी इदारनि में 10% ग़रीब ॿारनि खे मुफ़्त दाख़िला ॾियण बाबति सिंध हुकूमत जे आर्डीनेंस ते अमल दरामद जो मामिलो अदालत में ॿुधणी लाइ पेश थियो। आर्डीनेंस मूजिबि हर ख़ानगी स्कूल खे पंहिंजी मजमूई दाख़िला जो 10% हिसो ग़रीब ॿारनि लाइ मुख़्तस करणु लाज़मी आहे। सिंध जे 6 डिवीज़ननि जा प्राइवेट स्कूल रीजनल डायरेक्टर पंहिंजूं रिपोर्टूं अदालत में जमा कराए छॾियूं। रिपोर्टनि मूजिबि कराची जा केतिरा ई वॾा निजी तालीमी इदारा दाख़िला लिस्टूं ऐं रिकॉर्ड फ़राहम करण में ताउन नथा कनि, जॾहिं त कराची में 7000 खां वधीक ख़ानगी स्कूल आहिनि। रीजनल डायरेक्टर मुताबिक़ 3 स्कूलनि जी रजिस्ट्रेशन मुअतल कई वई आहे ऐं 17 स्कूलनि ते ॾंड पिणु विधो वियो आहे। सगा पारां कराची में सक़ाफ़ती रैली ते तशदुद ऐं रस्ता रोक जी मज़म्मत कई वई आहे। सगा पुलिस तशदुद जी जांच जो मुतालबो पिणु कयो आहे, जॾहिं त केतिरनि ई शहरनि खे बिना कंहिं क़ानूनी जवाज़ जे हिरासत में वठण जी पिणु मज़म्मत कई वई आहे। सगा जे मरकज़ी चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री, वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन चन्ना, सेक्रेटरी अली हुसैन बिरोही, डिप्टी सेक्रेटरी जनरल बख्श अली चांडियो, मालियात सेक्रेटरी नूर मोहम्मद शाल, इतलात सेक्रेटरी अहमद हसन पहवर, सेक्रेटरी सेहत डॉक्टर मोहम्मद अली राहपोटो, सेक्रेटरी तालीम मंजूर हुसैन उजण, सेक्रेटरी सकाफ़त शहाबुद्दीन शाणी, सेक्रेटरी औरतुनि जी तरक़ी हमीदा ख़ासखेली ऐं मरकज़ी कारोबारी कमेटी जे मेंबरनि उन अमल जी मज़म्मत कंदे चयो त सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में हिकु पुलिस एहलकार पारां ग़ैर इख़लाक़ी रवैयो इख़्तियार करण जी पिणु मज़म्मत कई वई। कोट डीजी जे ॻोठ ग़ुलाम हुसैन खोरखाणी जे रहवासी हाजी सोराब खोरखाणी अली मर्दान रिंद ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 4 साल अॻु 34 एकड़ ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई, पर उन्ही ते कब्ज़ो कयो वियो आहे। जवाबदार ज़मीन ॾियण लाइ तयारु न आहिनि। बासरनि 34 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिं करे परेशानी जो शिकार आहियां। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी असांखे असांजी ज़मीन वापसि ॾियारी वञे। बदीन जे बासर वॾेरे जे चवण ते पोरियत सीराणी पुलिस हथां चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाजी मुज़ाहिरे बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद सलमान मल्लाह, सैयद हैदर अली शाह, मौलवी शकील अहमद ऐं ॿियनि चयो त सीराणी पुलिस तर्ज वॾेरे हाजी शेर जमाली जी विंगार वहंदे असां जे नौजवान पोरियत अशरफ मल्लाह ते सारियूं चोरी करण जे इल्ज़ाम हयो। इल्ज़ाम बाद पोरियत खे खंभे गुम कयो वियो आहे। हुननि चयो त असांजो नौजवान जेको इलाइक़े जो हिकु मोज़िज़ ऐं मल्लाह बिरादरी जो अॻुवाण पिणु आहे, जेको मज़दूरी करण लाइ कराची वियल हो, जितां सीराणी पुलिस घुराए बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। पुलिस ज़बरदस्ती चोरी बासराइण लाइ मथस सख़्तु तशदुद करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त पोरियत खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं पोरियत खे आज़ादु न कयो वियो त असीं SSP ऑफिस बदीन जे अॻियां एहतजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कंदासीं। कंबर स्टूडेंट्स फेडरेशन पारां कंबर लाइब्रेरी में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि ऐं सियासी कारकुननि वॾी दिलचस्पी सां शिरकत कई। मेड़ाके खे अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे जनरल सेक्रेटरी लेखक दानिश्वर कामरेड असर इमाम ख़िताब कंदे चयो त अॼोकी सिंध ऐं सिंधी क़ौम ऐं 5000 साल पुराणी क़ौम में वॾो फ़र्क़ु थी वियो आहे, जंहिंजा तारीख़ी सबब आहिनि डिघी ग़ुलामी, हुक्मरानी जो हक़ वञाइण, जाग्राफ़ियाई हदनि ते कंट्रोल न हुजण ऐं ॿोली जे फैलाव ते पंहिंजे इख़्तियार खां महरूमी शामिल आहे। इहे सभु हक़ीक़तूं सही आहिनि, पर उन्हनि जो हल रुॻो सियासत में समायल आहे। हुन वधीक चयो त जॾहिं सियासत खां परे रहंदासीं त लाज़मी तौरु वॾेरा ऐं जागीरदार असां ते क़ाबिज़ थी वेंदा।
कंहिं ॾाहे चयो आहे त सियासत में तव्हांखे चाहे दिलचस्पी न हुजे पर सियासत खे अवां में ज़रूरु दिलचस्पी आहे। तंहिं करे सिंध खे पंहिंजे सियासी शौर खे ॿीहर तइमीर करणो पवंदो। हुन ज़ोर ॾिनो त जेकॾहिं सिंध पंहिंजी सकाफ़त समाज ऐं तारीख़ खे जेरो रखणु चाहे थी त खेसि तरक़ी पसंदि सियासी रवैयो इख़्तियार करणो पवंदो। पाण में संजीदगी सां वेही मुस्तक़बिल बाबति ॻाल्हाइणो पवंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾ ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।